इन वीडियो में असां तव्हांखे सखर शहर जी तारीख़ी जाइन ऐं ख़ूबसूरत जाइन जे बारे में ॿुधाईंदासीं त सखर वञिजे त किथे किथे घुमिजे। उन खां अॻु जेकॾहिं चैनल सब्सक्राइब न कयो अथव त असांजो चैनल सब्सक्राइब कयो। सभ खां पहिरियों इन वीडियो में असां सखर बिराज खे रखियो आहे। हीअ बिराज हैदराबाद, थरपारकर ऐं मीरपुर ख़ासि ज़िलनि ताईं पाणी पुॼाए थी। दरिया जो नज़ारो तव्हां हितां ॾिसी सघो था। ख़ूबसूरत मंज़र ऐं ख़ूबसूरत जगह आहे। इन खां बाद अयूब पुल या लैंसडाउन ब्रिज भी इनके सॾनि था। तमामु ख़ूबसूरत जगह आहे। हीअ भी दरिया ते आहे। हितां भी दरिया जो नज़ारो थी सघे थो। बहितरीन ऐं अंग्रेज़नि दौर थियल आहे। हीअ जगह ख़ूबसूरत आहे। मज़दूरनि जो हिकु शाहकार आहे। इन खां बाद असां मासूम शाह जे मीनारे खे रखियो आहे। हीअ हिकु पुराणी जगह, ख़ूबसूरत जगह, तमामु मशहूरु जगह आहे सखर शहर जी। हिते तव्हां अचो, हिते तव्हांखे हिन जी अॾावत ॾिसी तव्हांखे तमामु सुकून महसूसु थींदो। इन खां बाद सतिन जो आस्थान या 7 टॉम्स ऑफ सिस्टर, हीअ हिकु 7 छोकिरियुनि जी कहाणी ते मुश्तमिल आहे। हिन जी हिकु पंहिंजी कहानी आहे। तव्हां नेट ते सर्च कंदो तव्हांखे मिली वेंदी। ख़ूबसूरत जगह आहे, घुमणु खपे। इन खां बाद साधू बेलो आहे। हीअ हिकु हिंदू मज़हब जूं तमामु घणियूं मंदिरियूं हिन इलाइक़े में आहिनि। तव्हां अचो, तव्हांखे हिते बि मज़ो ईंदो। हीअ अरोड़ा आहे। तमामु ख़ूबसूरत जगह आहे। पहाड़ी सिलसिलो आहे। कुदरती नज़ारो हिते तमामु घणो आहे। मूंखे तमामु ॾाढी पसंदि आहे इहा जगह, छो जो हीअ पहाड़नि ते मुश्तमिल आहे। मूंखे पहाड़ ॾाढा वणंदा आहिनि। तव्हां अचो, तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो, छो जो ख़ूबसूरत जगह आहे, पहाड़ी इलाइक़ो आहे। उन खां बाद लेलोइड बैराज म्यूज़ियम आहे। जेकॾहिं तव्हां स्टूडेंट आहियो, शागिर्द आहियो, त हिते तव्हांखे तारीख़ मिली सघे थी। ऐं जेकॾहिं तव्हां तारीख़ जा शौक़ीन आहियो त ज़रूरु अचो। इन खां बाद घंटाघर आहे। घंटाघर जे आसपास या सोलो तव्हांखे खोड़ सारियूं मार्केटां मिली वेंदियूं जितां तव्हां शॉपिंग करे सघो था। ॻाल्हि कंदासीं पार्कनि जी। लबे मैरान हिकु मशहूरु ऐं ख़ूबसूरत जगह आहे। हिते दरिया जो किनारे ते तव्हां दरिया जो किनारो ॾिसी सघो था। तमामु ख़ूबसूरत जगह आहे। या वरी बेनज़ीर भुट्टो पार्क, फैमिली पार्क आहे। तमामु ख़ूबसूरत पार्क आहे। सखर शहर जी नई पार्क आहे। हीअ ज़रूरु तव्हांखे ॾिसणु घुरिजे। सखर शहर में वॾनि शहरनि वांगुरु हिते बि शॉपिंग मॉल आहिनि। आइकॉन गौरी हिकु बहितरीनु जगह आहे। तव्हां हिते शॉपिंग मॉल्स ॾिसी सघो था। बहितरीनु जगह आहे मार्केट जे हिसाब सां। सखर शहर में तव्हांखे खोड़ सारा किताब मिली वेंदा। शाही बाज़ार, नीम की चाड़ी, इहे ॿई हिकु मशहूरु जॻहियूं आहिनि सखर जूं, जितां तव्हां शॉपिंग करे सघो था। हीअ हिकु नंढड़ी वीडियो। जेकॾहिं चैनल पसंदि अचे, सब्सक्राइब ज़रूरु कजो।